अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां जेका दोस्त अब्बास गुल ओडाणे जा ड्रामा ॾिसंदा आहिनि उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। दोस्तों, उहा कहिड़ी ख़ुशख़बरी आहे इहो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं पहिरियां हिकु दोस्त कॉमेंट कयो हुयो त अब्बास गुल ओडाणो किथे आहे ऐं अब्बास गुल ओडाणे जो को ड्रामो बि नथो हले सिंधी चैनल ते। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल ओडाणे जो तमामु जल्द हिकु ड्रामो अची रहियो आहे ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे ही। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही ड्रामो कहिड़े चैनल ते हलंदो अब्बास गुल ओडाणे जो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल ओडाणे जो जेको न्यू ड्रामो अची रहियो आहे इन जो नालो छा आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो नालो आहे सिंध ॼाई ऐं ही ड्रामो सिंध TV चैनल ते हलायो वेंदो ऐं हिन ड्रामे में तमामु सिंध जा बहितरीनु नाले वारा अदाकार पिणु शामिल आहिनि। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो हूंदो। जे अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कॉमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।